This is Sal Chandio. So this is our first video. ही असांजो पहिरें वीडियो असांजे चैनल तां जेको तव्हांजे साम्हूं मुहैया कंदासीं। असां जेको पहिरियों टॉपिक आहे असांजो MS ऑफिस 7 यानी कि माइक्रोसॉफ्ट ऑफिस 7। माइक्रोसॉफ्ट ऑफिस जी मदद सां असां तव्हांखे मुख़्तलिफ़ शयूं हिते ॾींदासीं, यानी कि जेको बि ऑफिस जो कमु हूंदो उहो असां कंप्लीट कंदासीं MS ऑफिस जे हिन सॼे असांजे कोर्स में, यानी कि असांजो जेको पहिरियों कोर्स आहे उहो MS ऑफिस जो कोर्स आहे। असां MS ऑफिस में छा छा कमु करे सघूं था? MS ऑफिस आहे छा? MS ऑफिस यानी कि माइक्रोसॉफ्ट ऑफिस, यानी कि माइक्रोसॉफ्ट असांजो छा आहे हिक ऑर्गेनाइजेशन आहे। ऑर्गेनाइजेशन उहा आहे जेका अमेरिका जी आहे। अमेरिका जो जेको ओनर आहे न जो माइक्रोसॉफ्ट ऑर्गेनाइजेशन जो उहा बिल गेट ऐं असांजी MS ऑफिस में यूज़ थींदी आहे। किथे बि असां एप्लीकेशन्स वग़ैरह जेके बि असां कंपोनेंट जेके एप्लीकेशन्स वग़ैरह ठाहींदासीं या असां लेटर ठाहींदा आहियूं या होम मेमो ठाहींदा आहियूं, उहो सॼो असां ऑफिस जी मदद सां ठाहींदा आहियूं। त असांजा मुख़्तलिफ़ कंपोनेंट जी मदद वठंदासीं। कहिड़ा कहिड़ा कंपोनेंट्स हूंदा? लेट्स सी। असांजो पहिरियों कंपोनेंट आहे MS वर्ड। MS वर्ड खे असां हिकिड़ो ॿियो बि नालो चवंदा आहियूं, यानी कि उहो कहिड़ो? विच इज़ विन वर्ड, यानी कि विन वर्ड मीन्स के असांजो विंडोज़ वर्ड यानी कि विंडोज़ में असां यूज़ कंदासीं वर्ड असां छाजे लाइ यूज़ कंदासीं? असां एप्लीकेशन जेके बि हूंदियूं उहे असांजूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन में असां कमु करे सघूं था, यानी कि असांजो होम मेमो हुजे, लेटर्स हुजे या क्वेश्चन पेपर्स हुजनि, उहे सभु असां टाइप करे सघूं था विन वर्ड जी मदद सां, यानी कि असां जहिड़ो कंपोनेंट आहे जंहिंजी मदद सां असां सभु शयूं इहे करे सघूं था। उन खां पोइ असांजो ॿियो कंपोनेंट आहे MS एक्सेल। MS एक्सेल असांजो डिपेंड कंदो असांजो छा ते? फार्मूलनि ते, यानी कि फार्मूलास जेके भी फार्मूला हूंदा उहे सभु असांजा यूज़ कंदासीं छा में? MS एक्सेल में, यानी कि माइक्रोसॉफ्ट एक्सेल। ही भी असांजो कंपोनेंट आहे जेको असांजो वधीक वर्केबल आहे। जीअं असांजी मार्कशीट वग़ैरह या अकाउंट्स हुजनि, इहे असां सभु शयूं हिन में ठाहे सघूं, या को बिल ठाहिणो हुजे उहो असां एक्सेल में कंदासीं। उन खां पोइ असांजो MS पावर पॉइंट। पावर पॉइंट में असांजो अहिड़ो कंपोनेंट आहे जंहिंजी मदद सां असां प्रेज़ेंटेशन्स वग़ैरह ठाहे सघूं था, यानी कि जेको प्रेज़ेंटेशन्स प्रेज़ेंट करणो हूंदो उहो असां सॼो कमु कंदासीं पावर पॉइंट जी मदद सां, यानी कि प्रेज़ेंटेशन्स असां जेके बि ठाहिणी हूंदियूं उहो असां ठाहींदासीं पावर पॉइंट जी मदद सां, यानी कि असांजी प्रेज़ेंटेशन्स टूल आहे जंहिंजी मदद सां असां प्रेज़ेंटेशन्स ठाहे सघूं था। उन खां ॿियो असांजो कंपोनेंट आहे MS एक्सेस। MS एक्सेस असांजो अहिड़ो कंपोनेंट आहे जंहिं मदद सां असां डेटाबेस ठाहे सघूं था, यानी कि जॾहिं बि असां डेटाबेस ठाहींदासीं त असांजो डेटाबेस जेको बि ठहंदो उहो असांजो MS एक्सेल जी मदद सां, यानी कि जेके सॉफ्टवेयर्स में असां डेटाबेस कलेक्ट कंदा आहियूं या असां सेव कंदा आहियूं उहो असांजी मदद वठंदासीं कंहिंसां? MS एक्सेल सां। उहो सॼो डेटाबेस असांजो ठहंदो हिन में। ईअं नथा चऊं त सभिनी सॉफ्टवेयर में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजो डेटाबेस एक्सेस जो यूज़ थींदो। मुख़्तलिफ़ असां वटि लैंग्वेजिस आहिनि जंहिंजी मदद सां असां डेटाबेस ठाहे सघूं था। जेके नॉर्मल सॉफ्टवेयर्स हूंदा उन में असां यूज़ कंदा आहियूं डेटाबेस MS एक्सेल जो, यानी कि जीअं असां नादरा डेटाबेस आहे सॼी ह्यूज टाइप ऑफ डेटा स्टोर हूंदी आहे उन में, उहो असांजो टाइप हूंदा आहे डेटाबेस। डेटाबेस मीन्स के कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा, यानी कि का बि हिकु डेटा हूंदी उनखे सेव कंदा आहियूं त उहो असां स्टोर कंदा आहियूं, उहो असांजो डेटाबेस हूंदो। जीअं असांजे कलेक्शन ऑफ इमेजिस थी वियो या कलेक्शन ऑफ टेक्स्ट थी वियो या कलेक्शन ऑफ नंबर्स थी वियो, इहे छा आहिनि असांजा डेटाबेस चवंदा। उन खां पोइ असांजो MS पब्लिशर, यानी कि ही भी असांजो कंपोनेंट आहे MS पब्लिशर। पब्लिशर असांजो यूज़ थींदो आहे ईअं असां ठाहियूं कहिड़ा पम्फलेट्स या असां शादी कार्ड्स ठाहियूं या के कार्ड्स ठाहियूं, उहे सभु असांजा MS पब्लिशर जी मदद सां ठाहे सघूं था। इन जी मदद सां असां पम्फलेट्स ऐं शादी कार्ड्स वग़ैरह कार्ड्स उहे असां ठाहे सघूं था पब्लिशर। उन खां पोइ असांजो MS ये असांजा कंपोनेंट्स आहिनि जिनजी असां मदद सां सभु शयूं कंप्लीट करे सघूं। ऐं असांजो आहे जेको फ्रंट पेज आहे, फ्रंट पेज बि असांजो हिकु अहिड़ो कंपोनेंट आहे जंहिंजी मदद सां असां जीअं असांजी वेब हूंदी, यानी कि वेबसाइट्स या वेब पेजिस, वेब जे लाइ असां यूज़ कंदा आहियूं फ्रंट पेज। इहे असांजा सभु कंपोनेंट्स आहिनि जंहिंजी मदद सां असां सभु कमु करे सघूं था, यानी कि MS ऑफिस असांजी कलेक्शन ऑफ छा जी आहे? कंपोनेंट्स जी आहे। इहे असांजा कंपोनेंट्स आहिनि सॼा कंप्लीट थी करे असांजो MS ऑफिस हो, यानी कि हर हिकु जो कमु अलॻि अलॻि हूंदो। इहे असांजो जेको बि टूल्स हुया या असां हिन चई सघूं था असांजा कंपोनेंट्स MS ऑफिस जा, ऐं हिननि खे असां बिट बाय बिट सॼो असां तव्हांखे प्रैक्टिकल वर्क करे ॾेखारींदासीं।
अगरि तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो हुजे त असांखे शेयर कजो ऐं लाइक कजो। थैंक यू।